नाज़रीन अहम ख़बर सां शेयर कयूं पिया। वॾो वज़ीर मुराद अली शाह सिंध असेंबली टोड़ण लाइ अॼु गवर्नर खे एडवाइस मोकिलण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त असेंबली जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। हू गवर्नर खे असेंबली टोड़ण जी एडवाइस अॼु मोकिलींदो। सिंध असेंबली जे अलविदा इजलास खे ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो त 5 सालनि जो इक़्तिदार सवलो नाहे। सिंध खे कमज़ोर करण लाइ गिरफ़्तारियूं कयूं वयूं। सिंध असेंबली के अलविदा इजलास के वॾो वज़ीर हिन वक़्त भी ख़िताब कर रहियो आहे। नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया। वॾो वज़ीर मुराद अली शाह सिंध असेंबली टोड़ण जे लाइ गवर्नर खे एडवाइस मोकिलण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त असेंबली जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। हू गवर्नर खे असेंबली टोड़ण जी एडवाइस अॼु मोकिलींदो। सिंध असेंबली जे अलविदाई इजलास के ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो आहे त 5 सालनि जो इक़्तिदार सवलो नाहे। सिंध खे कमज़ोर करण लाइ गिरफ़्तारियूं कयूं वयूं। हुन चयो त सिंध असेंबली खे मुख़्तलिफ़ बहाननि ज़रिए कार्रवाई खां रोकियो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त सिंध में इस्तेकाम ज़रिए साज़िशूं कंदड़नि खे शिकस्त ॾिनी। हुन चयो त 5 साल ख़ैर सां गुज़रण ते वाधायूं ॾियां थो। इहो अरसो आसान न हो। संदसि चवणु हो त सिंध असेंबली जे स्पीकर खे जेल भोगणो पियो। मुराद अली शाह चयो त पीटीआई सरकार सिंध हुकूमत खे इंतकामी कार्रवाई जो निशानो बणायो। हुन चयो त बोर्ड सबबि सिंध सूबो घणो मुतासिर थियो। कोरोना दौरान तरक़ी कंदड़ मुल्कनि खां असां बहितर कारकर्दगी ॾेखारी। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध असेंबली टोड़ण लाइ अॼु गवर्नर खे एडवाइस मोकिलण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त असेंबली जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। हू गवर्नर खे असेंबली टोड़ण जी एडवाइस अॼु मोकिलींदो। सिंध असेंबली जे अलविदा इजलास के ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो त 5 सालनि जो इक़्तिदार सवलो नाहे। सिंध खे कमज़ोर करण लाइ गिरफ़्तारियूं कयूं वयूं।